गुरब जो कमाला दिल लगी जिगाला यार में प्या पंध करना इश्क के सलाम आधा बसा के उल्ला वारो भाई यार इने पा कोई बाबू बरन जे घर जे बारो छा तो करे वन्या बाबू बरन के बुधाया तो वनी उल्ला वारो भान तवाजे घर जे गला मारे तो इनजी एतरी मजा तवाजे घर जे गला मारे अल्लाह गुले गुले वो तोरे भाग है ना माबू बरन एडो कुटियो टेड़ो ये लचरा जटो हाथो पकड़े हां हां कहर करे छजो साथी दो ना सावरी छा दो हलणो आए हल तो बोला में नजर आए ना लाश भी भारण के न मिला तुझे चंडे मुझे भारण के संजाना तुझे भारण क्या तुझे भारण का मुझे निंदन करे कुटियो था हाथ तो नहीं मुझे खबर नहीं चली सदा बस मरी ना पाए चली बस मर तो बस चली सदा भावड़िया छाते नम ताने जमीन ते अचा पे मुके केलो किसी करे देवा करे कुटियो तो मुखे बुधा सही तना वीडियो के रहे माबू भाई अमाला भाई भायर मुके निधन को करे कुटियो तो अदा इन जी हा मजाल जो रोज रोज असांजे भाग के कुटन पिया उसरी थालो खाना नहीं खा वठो खाना केडा होया केडा बागा आ नहीं बस आई आयो आयो बस रास्ते में बस पूजा जल्दी जमीन पे पहुंच ची करे 12 नंबर बोरिंग ते हिम्मत करा जल्दी में पहुंच ची ना आयो किथे को मिले भागा नहीं इते होयो बस दे खबर माहौल जी माहौल सही है जो को गोल्ला रो भा है ना हां नंढो माशूक इन्हीं के उस्ताद ने बड़ो कुटियो थी महबूब बारन महबूब बारा हां महबूब अमला महबूब भाई अमला भाई उन्हीं बेचारे के भागन बेची गोठ जो माहौल खराब कियो ठीक है घरायूं था हलो ताक दे अच्छा दा जी दा हलो ताक दे वडेरे सामने वो सामू अचे तो वडेरे नहीं सामला गाली वो सामने सीधन हो सामने वडेरे अच्छा
आवाज से तो उन जो महबूब खान जो अमला खान जो हदियूं वतो ता अगरायूं कंदो वरियो तहां जी गोठ जो माहौल खराब कियो आहे। तेरा अगराई तो तोरे वाठन कई आ। बस कर रे वाठा छाड़े मुझे वाठा आहिनि जहिड़ा मुझे लाइ उहे तहिड़ा तव्हां वाठा वाठा चिला तो तीते ॻाल्हि कर बाबा साईं अर्जा हिकिड़ो नौकर तुंहिंजो नाराज़ न थियो अॻ में मुंहिंजो भाउ माशूक अली उन्हनि सां आगराई कई आहे उन्हनि खे ॾाढो कुटियो वियो आहे वॾेरा असां तोखे चङो मुड़ुसु सम्झी करे होॾे आया आहियूं तूं ॾिसी थो न हुनजे पेट रवाई असां चङो मुड़ुसु सम्झी करे आया आहियूं असांखे दुआ पलान वठी दे त ठीक आहे असां वठण जहिड़ा आहियूं। पोइ वठ वञी न तोखे कंहिं धलियो आहे छो आई मथे तोखे वॾो सम्झी करे आया आहियूं त वॾेरा त असांखे इंसाफ़ खपे गुल थोड़ो थधो थी थधो कीअं थिया मां मुंहिंजे भाउ जी हालत ॾिसी त तूं ॾिस त सही अखियुनि सां मां ॾिसी चुको आहियां उन्हनि खे शाम ॻाल्हियुनि जे लाइ इतला कयां थो जेकॾहिं आया त ठीकु न आया त उन्हनि जा लाश खणंदे। मां पंहिंजे रस्ते तां वञा त पंहिंजे घर वञा त हे लठड़े लठड़े अमला दा किथे आया अमला ओए हला आॾे अमला खान कॾहिं को ॾिड़े ठाऊ को थियो आहे साईं ठाऊ रस्तो ॾिस थोड़ा ता सही हो न दा थोड़ा ता कमी नो बस उठ बस मते बस छोड़ दो उठ बस अरे ना बस हल बस बस अच्छा दा साईं उन्हनि जी हालत ॾिसो साईं मुंहिंजे भाउ खे मारे मरणी पियो सटियो अथऊं साईं मरणी के घुराया जिन भी ॻाल्हियूं था कयूं अर्स वञ वञी गुल यासीन खे सॾ ॾई आ हलो साईं दा यासी न ओडे राजस्थान खे घुरायो आहे शहर में हा फ़ैसिलो आहे ओ ॿियो काॾे हो गुल वॾो वॾो त शहर वियो आहे राजस्थान खे जल्दी घुरायो आगी धुर वेठी आहे हुते हलो बस सलाम रहे आया ना वॾो शहर वियो अरे आजा आयो अची वेंदो उहो बि अटे में ईंदो वॾे मथां था आगरायूं कंदा ॿियो तव्हांखे बि ॾिसूं था तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधूं था ॿियो सारी बात साईं जो खैर मुझे भी खैर मैं सजी कराई खैर था ऐसे गोठ था ॾाढा मुश्किल माहौल खराब किया गोठ में जिन जो गाड़ी में ॿियो त गाड़ी बंदी करे कयूं था ॾिस अरे भाउ गुल जो नंबर मिलाई थो या फैसलो शुरू कयूं हेलो काथे दा फैसलो बहुत तार साईं तव्हांजे इंतज़ार में वेठो आहे अस्सलाम वालेकुम उधर नहीं गुल भी अच्छी हो ॿियो बाबा ॿियो सब ॿियो बोला गाड़ी शुरू कयूं ले शुरू हाँ बोला गाड़ी शुरू कर दो साईं अगे ही तव्हांखे मां अर्ज़ु कयो अमला खान ऐं महबूब खान मुंहिंजे भाउ सां नाजाइज़ी कई तव्हांखे ख़बर आहे इतला बि तव्हांखे ॾिनो कनीअ ते हाँ बाबू खान अर्ज कयो साईं सुबुह ॻाल्हि इहा आहे जो हिननि जो जेको भाउ आहे न जो पुतड़ियो माशूक अचे थो असांजे घर में गाॾी पाईंदो इन करे असां हुनखे ख़बर
बुलाई करे मुझे भाग के बता रहा नहीं बस इन जो भाकर पाए जान छटाई खूना रैली दी चंगी कोने की अगना सिंधु तबाह थी वे दिन खूना रैली में तंको बेहतर आता सवेरी भाकर पाए जान छटाई